तव्हांखे वेलकम चऊं था। अॼु असां क्लास 5 जे साइंस चैप्टर नंबर 1 क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स जे बारे में पढ़ंदासीं। सो अॼु असां तव्हांखे क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स जे बारे में जानदारनि जी दर्जाबंदी जे बारे में ॿुधाईंदासीं। साइंसदान साह वारनि शयुनि खे सम्झण लाइ उन्हनि जे बारे में वधीक ॼाण हासिलु करण जे लाइ उन्हनि खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरायो। रहणी करण जे हिसाब सां, शिकिल शबीर जे हिसाब सां ऐं उन्हनि जी मुख़्तलिफ़ ख़ासियतुनि जे करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विराए करे उन्हनि जे बारे में वधीक रिसर्च करणु शुरू कयो। सो उन जे लाइ अॼु असां क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स पढ़ंदासीं त जानदारनि खे साइंसदान 5 कैटेगरीज़ में विरायो: एनिमल, प्लांट्स, माइक्रो ऑर्गेनिज्म, फंजी एंड अल्गे। एनिमल, प्लांट्स, माइक्रो ऑर्गेनिज्म, फंजी, एल्गी। हाणे इन जे बारे में तव्हांखे थोरो ॿुधाईंदा हलूं। एनिमल्स खे वरी साइंसदाननि 2 कैटेगरीज़ में विरायो आहे: वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्स। हाणे वर्टिब्रेट्स जेके जानदार आहिनि उन्हनि खे वरी 5 कैटेगरीज़ में विरायो आहे। पहिरियों असां इनवर्टिब्रेट जे बारे में तव्हांखे ॿुधायूं। उन में उहे जानदारनि खे कणगे जी हॾी न आहे, यानी बिना कणगे जी हॾी जे हलनि था। जीअं मिसाल तौरु जीत, जड़ा आहिनि, मखियूं आहिनि, कोरीड़ो आहे, ईअं काफ़ी पोपट आहिनि, काफ़ी जीत जड़ा जेके आहिनि, कीड़ा माकोड़ा, अर्थवार्म्स वग़ैरह, उहे सभु इनवर्टिब्रेट्स में अचंदा, यानी उहे बिना कणगे वारा जानवर आहिनि। हाणे जेके कणगे वारा जानवर आहिनि, जेके वर्टिब्रेट्स आहिनि, उन्हनि खे वरी साइंसदाननि 5 कैटेगरीज़ में विरायो आहे। मैमल्स यानी उहे जानवर जेके पंहिंजे बचनि खे खेर पिया आहे। उन खां पोइ बर्ड्स यानी जिन खे जिस्म ते खंभ वग़ैरह हुजनि, उहो बर्ड्स जी कैटेगरी में रखियो। खां पोइ फिश उहे जानवर जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी में रहनि, यानी जेकॾहिं खुश्की में अचनि त उहे मरियो वञनि। उन्हनि जी ख़ासियत इहा आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी में रही सघनि था। सो उन्हनि खे फिश जी कैटेगरी में रखियो आहे। एम्फीबियन उहे जानदार आहिनि जेके खुश्की में बि रही सघनि था, पाणी में बि रही सघनि था, यानी हुननि वटि इहा सलाहियत आहे त खुश्की में रहनि चाहे पाणी में रहनि। उन्हनि खे एम्फीबियन जी कैटेगरी में रखियो आहे। हाणे अचूं था रेप्टाइल्स में। रेप्टाइल 5 नंबर ते आहे रेप्टाइल्स। यानी रेप्टाइल्स उहे जानदार जेके पेट भर रेढ़ियूं पायल आहिनि, उहे रेप्टाइल्स आहिनि। हाणे असीं अचूं था प्लांट्स में। प्लांट्स जेके आहिनि उन्हनि खे साइंसदाननि 2 कैटेगरीज़ में विरायो आहे। हिकिड़ा आहिनि फ्लावरिंग, हिकिड़ा आहिनि नॉन फ्लावरिंग। हाणे फ्लावरिंग जेके आहिनि उन्हनि खे वरी साइंसदाननि जेके आहे 2 कैटेगरीज़ में विरायो आहे: हिकु ॿिजपन ऐं 2 पन ॿिज, हिकु पन ॿिज ऐं 2 पन ॿिज। हाणे उन्हनि कैटेगरीज़ में विरायो। उन लाइ असां हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे, उहो तव्हां ॾिसो त तव्हां हिकु ॿिजपन ऐं 2 ॿिजपन प्लांट्स जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेके फ्लावरिंग प्लांट आहिनि उन्हनि खे 2 कैटेगरीज़ में विरायो वियो आहे: हिकु ॿिजपन ऐं 2 ॿिजपन। हाणे हिकु ॿिजपन उहे ॿूटा आहिनि जंहिंजो ॿिज पोखण वक़्तु ई उहे ॿिज मां हिकु ई पन निकिरंदो आहे। ऐं जेके 2 ॿिजपन आहिनि, 2 ॿिजपन वारो जेको कैटेगरी आहे, उन जो जॾहिं बि ॿिज पोखिबो आहे उन जो ॿिज फुटण वक़्तु ई उन मां 2 पन निकिरंदा आहिनि। जीअं मिसाल तौरु जेकॾहिं असां कणिक, ज्वर, बाजरी जो जेकॾहिं फ़सुलु खाईंदा आहियूं त उनजो ॿिज पोखींदा आहियूं त उन ॿिज मां पहिरीं ज़मीन में तव्हां हिकिड़ो ई पन हीअं ॿाहिरि निकिरंदो आहे, ठीकु आहे, हिकिड़ो ई पन। पर उन जॻह ते जॾहिं असां सिरें, लूसण या ॿिया जेके ॿिज काफ़ी सारा आहिनि इहे खाईंदा आहियूं त उतां वरी ॿिज फुटण वक़्तु जॾहिं ॿिज फुटंदो आहे, गौच हणंदो आहे, असां वञी गौच हूंदा 2 गौच हूंदा आहिनि, यानी 2 पन हुन में हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं उन्हनि जो फ़र्क़ु ईअं त जेकॾहिं ऐं उन्हनि में जेके बि हिकु ॿिजपन आहिनि, हिकु ॿिजपन वारा, उन्हनि में कणिक, ज्वर, बाजरी ऐं उन्हनि जो पन जेको आहे उहो हमेशह हीअं थींदो, हीअं डिघो बाक़ाइदा थींदा। उन जा जेके वेन्स आहिनि हीअं डिघा थींदा, ठीकु आहे, हीअं सिधा आहिनि। उन जी जॻह ते जेकॾहिं 2 ॿिजपन वारो जेको ॿूटो आहे, मिसाल तौरु सिरें, लूसण वग़ैरह ॿिया काफ़ी सारा आहिनि, उन जा पन हीअं थींदा आहिनि बाक़ाइदा, हीअं फैलियल हूंदा आहिनि, 2 पासा उन्हनि जा वेन्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, हीअं फैलियल हूंदा आहिनि। ऐं जेके हिकु ॿिजपन वारा आहिनि, हिकु ॿिजपन वारा हीअं हूंदा आहिनि, 2 ॿिजपन वारनि जो पन हमेशह हीअं हूंदो आहे।
दोस्तों हाणे असां पढ़ंदासीं माइक्रो ऑर्गेनिज़म। माइक्रो ऑर्गेनिज़म उहे नंढड़ा जानदार आहिनि जेके असां पंहिंजे इन खुली अख सां नथा ॾिसी सघूं। उहो अहिड़ा एतिरा नंढड़ा जानदार आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनखे माइक्रोस्कोप जे ज़रिए ॾिसी सघिजे थो। वधीक डिटेल में हुनजी पंहिंजो जेको हिकिड़ो टॉपिक आहे यूनिट नंबर ॿियो, हुन में डिटेल में वधीक पढ़ंदासीं। फ़िलहाल तव्हांखे ॿुधाईंदुमि माइक्रो ऑर्गेनिज़म खे जानदार साइंसदाननि 3 कैटेगरीज़ में विरहायो आहे। वायरस, बैक्टीरिया ऐं फंजाई। यानी ही जेको फंजाई आहे इन्हनि खे 2 कैटेगरी में हिकिड़ा त नंढड़ा जानदार आहिनि जेके अख सां नथा ॾिसी सघूं खुली अख सां, हिकिड़ा एतिरा आहिनि जेके कुझु वॾा आहिनि उहे असां ॾिसी सघूं था, ठीकु आहे। उन हिसाब सां कुझु माइक्रो ऑर्गेनिज़म में अची वञे था फंजाई, वायरस ऐं बैक्टीरिया। उहे 3 कैटेगरीज़ में ऑर्गेनिज़म खे माइक्रो ऑर्गेनिज़म खे नंढड़ा जानदार। उन खां पोइ फंजाई जेके आहिनि उहे उन्हनि वटि न क्लोरोफिल आहे, न उहे ॿूटनि वांगुरु नज़र अचनि था, न उन्हनि वटि पंहिंजो क्लोरोफिल आहे। बसि उहे कुझु घणा त नंढा हिकु सेल वारा जानदार बि आहिनि, तमामु नंढड़ा बि आहिनि पर कुझु साइज़ में वॾा बि आहिनि। उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿूटनि या जानवरनि जा ॻड़ सड़ जेके शयूं आहिनि उहे खाई करे वाध विझ कंदा आहिनि, अक्सर ज़मीन में थींदा आहिनि, खुंबियूं, मशरूब वग़ैरह इहे। हाणे अलजी जेके आहिनि उन्हनि जे अंदरि हिकिड़ो पंहिंजो क्लोरोफिल मादो आहे। सो उहे छा कंदा आहिनि हमेशह पंहिंजो पंहिंजो जेको आहे खाधो ठाहिनि था, ॿूटनि वांगुरु पंहिंजो खाधो बि ठाहिनि था वग़ैरह। ऐं इन्हनि अलजी जे करे उहे काफ़ी बीमारियूं विक्टोरिया या हलवा जे नाले सां कुझु बीमारियूं बि थियनि थियूं जे लाइ सो अॻिते डिटेल में पढ़ंदासीं। अॼु असां तव्हांखे ॿुधायो आहे क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स जे बारे में शॉर्टकट तरीक़ो आहे। इनशाला नेक्स्ट जेके बि असांजा टॉपिक ईंदा उन्हनि में वधीक बहितरीन तरीक़े सां तव्हांखे सम्झाईंदासीं, नयूं नयूं शयूं खणी ईंदासीं। हिन में अची वियो आहे त हिन लाइ असां वटि 2 सुवाल असां लिखिया आहिनि। उन ॿिन्हिनि सुवालनि जा जवाब तव्हां कमेंट में ॾींदो। सम्झदारी वाक़ई तव्हां असांजो वीडियो पूरो ॿुधो आहे ऐं तव्हां असांजे हिन टॉपिक मां कुझु न कुझु सम्झो आहे। सुवाल नंबर 1 हेठिनि मां कहिड़ो जानदार एम्फीबियन आहे? कबूतर, बकरी, रिढ या ॾेडर? एम्फीबियन। ऐं सुवाल नंबर 2 व्हील मच्छी मैमल आहे या फिश? कहिड़ी कैटेगरीज़ में अची वञे थो? जॾहिं व्हील मच्छी समुंड में बि रहे थो, समुंड खां ॿाहिरि मरी थो वञे ऐं वरी समुंड में रही करे उते बचा बि ॼणे थो ऐं उते ई समुंड में ई पंहिंजे बचनि खे खीर बि पीआरे थो। हाणे तव्हां ॿुधायो त व्हील मच्छी मैमल आहे या फिश कहिड़ी कैटेगरी में आहे? हिन ॿिन्ही सुवालनि जा जवाब तव्हां कमेंट में ॿुधायो।